तंगवाणी में सहाफ़त जी आवाज़ के बि दबाइण की नाकाम कोशिश कई वई। जमायत उलमा इस्लाम तरफां मुख्वी मोरज़ादो गुजराणी जी बाज़ियाबी लाइ लगल धरणे खे कवरेज ॾियण लाइ वयल भिटाई प्रेस क्लब तंगवाणी जे चेयरमैन सोराब सिंधी ऐं सदर अहमद अली लाशारी मथां बि जमायत उलमा इस्लाम जे कारकुननि समेत FIR कई वई। तंगवाणी SHO खमीसो ब्रोही ऐं वॾो मुंशी इनायत खोखर साफ़ इंसां बि कारीहर नांग वारो वेर करण लॻो। नाहक FIR ख़िलाफ़ भिटाई प्रेस क्लब जे साफ़िन एहतजाज कयो आहे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।